भली जायूं मावरूं संधियूं सालिहन, भली जायूं मावरूं संधियूं सालिहन। महशर जे मैदान में तनी ॾाज मिलन, बाक़ी ॿियनि वेचारियुनि त ओझा ॻाई अजा आया कया। ॿियनि वेचारियुनि त ओझा ॻाई अजाया कया। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी दोस्तों, प्रोग्राम आहे सही राह जे सफ़र में अॼु 18हों प्रोग्राम। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी ताहिरी। मामूल मुताबिक़ अॼु बि पंहिंजे प्रोग्राम जो मौज़ू आहे ऐं अॼोके हिन 18हें प्रोग्राम जो मौज़ू आहे भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी। भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणीअ जूं वसफ़ूं कहिड़ियूं हुअणु खपनि, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में ऐं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम पंहिंजे फ़रमान में छा फ़रमायो आहे, अॼु इन मौज़ूअ ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼोके हिन 18हें प्रोग्राम जो बहितरीन सनाख़्वा आहे मोहतरम जनाब वकील अहमद पंवर ताहिरी साहब। जी दोस्तों, प्रोग्राम सही राह भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी जे हवाले सां अॼु पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया। दोस्तों, ज़ाल औरत घर जो सिंगार आहे, औलाद जी उस्ताद आहे, मुड़ुस जे घर माल ऐं इज़त जी रखवाल आहे। जेकॾहिं ज़ाल निमाज़िण नेक दीनदार हुजे, उनखे ॾिसी संदसि औलाद बि इहा ई रीत अख़्तियार कंदो, पोइ उहो सारो घर इस्लामी घर ऐं मोमिन घर बणिजी वेंदो। पर जेकॾहिं ज़ाल बदहाल आहे त घर सारो डावाडोल हूंदो। दोस्तों, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो पैगम्बर दुआ घुरंदो हुयो त या अल्लाह, मां तोखां चइनि शयुनि जो सवाल कयां थो, उहे मूंखे अता कर, ऐं चइनि शयुनि खां पनाह घुरां थो, उन्हनि खां मूंखे बचाए। तोखां घुरां थो त ज़िक्र वारी ज़ुबान ॾे, ॿियो ख़ौफ़ वारी दिलि ॾे, टियों सब्र वारो बदन ॾे, चोथों अहिड़ी ज़ाल अता कर जेका दीन जे कमनि में ऐं आख़िरत जे नेकिन में मुंहिंजी मददगार हुजे। ऐं उन सां गॾोगॾु पनाह जी बि दुआ घुरी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम। उहा कहिड़ी हुई दोस्तो? हिकु त अहिड़े पुट खां बचाए जेको पीउ ते हाकिम हुजे, बेफ़रमान हुजे, हुकुम हलाए, पीउ जी मञण बदिरां पंहिंजी मञराए। ऐं ॿियो अहिड़ी ज़ाल खां बचाए जेका कुराड़प खां अॻु मूंखे झूर बनाए छॾे, यानी ॾुख ॾोलावा सूर सदमा ॾेई करे अहिड़ो हाल करे छॾे जो कुराड़प खां अॻु में ई झूर बणिजी वञा। ऐं टियों अहिड़े माल खां बचाए जेको पेट ॿियनि जो भरे हिसाब मूंखां क़बर में कयो वञे। ऐं चौथीं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम दुआ घुरी त या अल्लाह, अहिड़े पाड़ेसरी खां बचाए जेको मुंहिंजूं नेकियूं ॾिसे त उन्हनि खे लिकाए छॾे, मूं में बुरायूं ॾिसे त मूंखे ख़्वार करे।
दोस्तों सहवटी ज़ाल सुघड़ ज़ाल बहितरीन भली घर दयाणी ऐं सुघड़ न्याणी उहा आहे जंहिंजो घर साफ़ सुथरो हुजे, ॿार छंडियल फूकियल साफ़ कपिड़नि वारा हुजनि, पंहिंजो जिस्म साफ़ कपिड़ा उजरा रखे, घर में हर ज़रूरत जी शइ सांढे संभाले रखे। मिसाल तौरु बिजली हली वञे त अगरि बत्ती माचीस हथी को रखियल हुजे, मेणबत्ती वग़ैरह, त जीअं जल्दीअ में ॿारे वठिजे। थफणी टिफणी काती उखरी मुहरी वेलण इहे सभु शयूं संभाले रखे, जंहिं महिल बि जंहिं शइ जी ज़रूरत पवे त उहा शइ ॻोल्हण जी ज़रूरत न पवे। मुड़ुस जा ॿारनि जा कपिड़ा धोतल रखिया हुजनि, कंहिं बि वक़्तु मुड़ुस कपिड़ा तब्दील करे त ईअं न चवे त कपिड़ा धोतल न आहिनि। मुड़ुस ऐं बचड़नि खे वक़्त ते मानी तयारु करे खाराए ऐं उन सां गॾोगॾु मुड़ुस को बि कमु चवे त ख़ुशीअ सां फ़रमान अदा करे, मुड़ुस सां मुंहुं खटो करे न ॻाल्हाए। बोरची खानो गुसल खानो साफ़ रखे, इस्तेमालु थियण खां पोइ घर जा थांव साफ़ करे धोए माञे रखे ऐं मुड़ुस सां ॾुख सुख में हाल भाइण रहे। रुगो उन जे खीसे ते निगाह न हुजे, पर उन जे ज़रिए मुआश ज़िंदगीअ जे ॾुखनि ते बि नज़र रखे। मुड़ुस खां उन जी हैसियत खां वधीक फरमाइशूं ऐं अंगल आरा न करे, जिते हू पूरो रहिजी सघे उन मुताबिक़ उन खां घुरे ऐं मुड़ुस जा महिमान अचनि त उन्हनि खे ख़ुशीअ सां मानी खाराए। दोस्तो महिमाननि जी मानी पचाइण ऐं खाराइण में अरहाई न करे, छो त महिमाननि जो अचणु भाग ऐं बख़्त जी निशानी आहे। उन्हनि जी ख़िदमत गुनाहनि जो कफ़ारो आहे। महिमाननि जी मानी पचाइण में दूंहें में लुड़क वहनि या गर्मी में पघर वहे त उन सां उन जा गुनाह माफ़ थी वञनि था। दोस्तो भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी उहा आहे जेका मुड़ुस सां झेड़ो झगड़ो न करे, मुड़ुस जो ऐब ॿियनि अॻियां बयानु न करे, मुड़ुस जे घर जे शयुनि जी हिफ़ाज़त करे, क़ीमती शयूं भञे भोरे न छॾे, भञे न ज़ियान न करे, ज़रूरत खां वधीक इसराफ़ यानी ख़र्च न करे। मसलन मानी भत एतिरो तयारु करे जो ज़रूरत मुताबिक़ हुजे, बचाए गटरनि ऐं गंदे पाणीअ जे नालियुनि में खाधो न उछलायो वञे, गिहु खंडु चांहि लूणु मिर्च ज़ियान न करे, हर शइ महफ़ूज़ रखे। बचड़नि खे वेझारे साफ़ सुथरा कपिड़ा पहिराए, ॿारनि खे मार कुट न करे, मुड़ुस जी मोकल खां सवाइ घर खां ॿाहिरि न निकिरे। इहा सुञाणप आहे भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणीअ जी। दरवाज़े ते ॿाहिरि न बीहे, किन जी आदत हूंदी आहे होको आयो चांहि वारो कपिड़े वारो जेको बि आयो सब्ज़ी वारो त हरू भरू दरवाज़े ते निहारण जी किन में आदत हूंदी आहे, त दरवाज़े ते ॿाहिरि न बीहण, ईअं हरू भरू न निहारण, इहा भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणीअ जो वड़ आहे। कंहिं शयुनि विकिणंदड़ खां का शइ पाण ख़रीद न करे, जीअं पठाण खां पाण कपिड़ो ख़रीद कंदा आहियूं। मुड़ुस जा माइट अचनि त उन्हनि सां सुठे अख़लाक़ सां पेश अचे, घर में एतिरो ॾाढिया न ॻाल्हाए जो आवाज़ ॿाहिरि ॿुधण में अचे। जॾहिं बि दुआ घुरे त पंहिंजे मुड़ुस लाइ बि ज़रूरु ख़ैर बरकत जी दुआ घुरे, छो त हदीसुनि में आहे त औरत जी दुआ तेसि ताईं मरदूद आहे, क़बूल न आहे, जेसि ताईं मुड़ुस लाइ दुआ न घुरंदी। पंहिंजी जान घर ऐं माल खे मर्द जी अमानत सम्झे, उन में ख़यानत न करे, पंहिंजे ज़ुबान जी हिफ़ाज़त करे, गिला ग़ीबत गार गंद झेड़ो फ़साद न करे, ज़ुबान मां ख़राब लफ़्ज़ न कढे, कंहिं धारे मर्द सां मुसाफ़ो न करे, उनखे हथु न ॾिए, सिंगार करे त पंहिंजे मुड़ुस खे ख़ुशि करण लाइ वॼंदड़ ज़ेवर जीअं घुंघरू आहे, झनकार आहे, पाज़ेब आहे, जे पाए त घर खां ॿाहिरि न निकिरे,
ज़ाल खे खपे भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी। उहा आहे उनखे घुरिजे त का बि सरकारी या गैर सरकारी अहिड़े क़िस्म जी नौकरी न करे जंहिंमें इफ़त पाकदामनी सां मुड़ुस जे घर में रहे ऐं मुड़ुस जी इज़त नीलाम थियण जो को ख़तरो हुजे। दोस्तों प्रोग्राम आहे सईं राह जे सफ़र में अॼु 18हों प्रोग्राम पाण करे रहिया आहियूं, जंहिंजो मौज़ू आहे भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी। अचो त अॼोके महिमान सना खां ख़ासि सना खां मोहतरम जनाब वकील अहमद पंवर ताहिरी जे आवाज़ में अव्हां खे ही ख़ूबसूरत आलाप ॿुधायूं। जो दासे दान वॾो
सुबहान अल्लाह मां सदको वञा 100 वार ॾिनो ई मिठो मीर मदनी। शाहिद हुसैन जी शाइरी मोहतरम वकील अहमद पंवर ताहिरी जो ख़ूबसूरत आवाज़। दोस्तों प्रोग्राम आहे सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 18हों प्रोग्राम आहे। मां आहियां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी। अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी। भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी केरु आहे, मुंहिंजे आका कंहिंखे सॾियो आहे, इन हवाले सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल हलंदी ऐं गॾोगॾु पाण सिंध जे तमामु निराले सना खां मोहतरम जनाब वकील अहमद पंवर ताहिरी साहब जे आवाज़ में ख़ूबसूरत नातूं बि ॿुधंदा हलंदासीं। दोस्तों असां वहाँ ज़माने में घुमूं फिरूं पिया, ॾिसूं पिया त अॼुकल्ह औरतुनि में वारनि कटाइण जो फैशन घणो थी वियो आहे। हालांकि वार औरतुनि जो सिंगार आहिनि। हदीस में आहे त मलाइक सगोरा तस्बीह पढ़ंदा आहिनि त सुब्हानल्लज़ी ज़य्यन अर्रिजाल बिल्लुहा व ज़य्यन अन्निसा बिज़्ज़वाइब। पाक आहे उहा ज़ात जंहिं मर्दनि खे ॾाढ़ीअ सां सिंगारियो आहे ऐं औरतुनि खे गुतुनि जे वारनि सां सिंगारियो आहे। हाणे मर्द खे लाज़िम आहे त ॾाढ़ी न कूड़ाए ऐं मुठ खां घटि न कटाए, त औरतुनि खे बि लाज़िम आहे त पंहिंजे मथे जा वार न कूड़ाइनि न ई कटाइनि। नसाई शरीफ़ में बयान कयल हदीस आहे, मुंहिंजे आका फरमायो नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंतहलिकल मरअतु रहसहा। औरत खे वार कूड़ाइण खां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मना फरमाई आहे। दोस्तों हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रदी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त लअनल्लाहुल वासिलत वल मुस्तौसिलत वल वाशिमत वल मुस्तौशिमत। बुखारी शरीफ़ ऐं बेहक़ी जी रवायत कयल हदीस आहे त अल्लाह ताला लानत कई वार मिलाईंदड़ ऐं वार मिलाराईंदड़ ते ऐं ॾेंभूणियूं हणंदड़ ऐं हणाईंदड़ ते। अॼुकल्ह मां ॾिसो त ब्यूटी पार्लर आम आहिनि ऐं पंहिंजे ज़ाहिरी हरू भरू ज़ीनत खे मां चवंदो आहियां त ख़राबु करणु, जेका क़ुदरत काइनात अल्लाह सुठी सुहिणी सूरत ॾिनी आहे ऐं हमेशह लक़द ख़लक़नल इंसान जो अल्लाह ताला एॾो सारो दर्जो अता फ़रमायो आहे, फ़ी अहसन तक़वीम जा दर्जात मिलिया आहिनि, त उन्हीअ में उन ख़ूबसूरत चेहरे ख़ूबसूरत सूरत खे बदसूरत न बणायूं। जेका ख़ुदा सूरत ॾिनी आहे यकीनन ख़ूबसूरती सिंगार जी मोहताज न हूंदी आहे। त इन हवाले सां हरू भरू धारिया वार मिलाइण मुंहिंजे आका रहमतुल्लाह आलमीन जी ज़ाते बाबरकात फरमायो त उन ते रब्बे काइनात लानत कई आहे। अल्लाह ताला असांजे भेण न्याणियुनि माइरुनि भेनरुनि पंहिंजे बचड़नि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अहिड़नि बुरनि अमलनि खां दूर रखे। दोस्तों हज़रत बीबी अस्मा रदी अल्लाह अन्हा फरमायो त हिकु औरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में आई। अर्ज़ु कयईं त मुंहिंजी न्याणीअ जी शादी आहे, चीचक जी बीमारी सबबा संदसि मथे जा वार छणी विया आहिनि, छा संदसि वारनि में आउं ॿिया वार मिलायां? मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी घरवारी असां मोमिननि जी अम्मा ॿुधाए थी त मुंहिंजे रहमत वारे हबीब फरमायो त लअनल्लाहुल वासिलत वल मुस्तौसिलत। इब्न माजा जी रवायत कयल हदीस आहे त अल्लाह लानत कई आहे वार लॻाईंदड़ ऐं लॻराईंदड़ ते।
हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे वक़्त में हिकु माण्हू नज़र खां बचण लाइ सुई गरम तेल में ॿोड़े सुरमो या ॿी का शइ विझी सुईअ सां बदन जे उज़वनि ते निशान ठाहे ॾेंभूणियूं हणी नज़र खां बचण जो इलाजु कयो त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो अल आइनु हक़ुन वनहा अनिल वश में। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे त नज़र बि हक़ आहे ऐं ॾेंभूणियूं हणण खां मना फरमायाऊं। दोस्तो, असां हवां यकीनन ज़माने जा माण्हू आहियूं। कॾहिं राह रस्ते सां गुज़र थींदो आहे, को रक्शो, का गाॾी ओचिते या का असांजी भेण न्याणी या वरी का ॾाॾी गुज़रंदी आहे त अव्हां अजीब क़िस्म जी ख़ुशबू महसूसु करणु लॻंदा आहियो ऐं ख़बर पवंदी आहे राह रस्ते वेंदे त हितां का औरत गुज़री आहे त अतुर जी ख़ुशबू परे ताईं पखिड़िबी आहे। हर को माण्हू उन सुगंध ऐं सुरहाण ॾांहुं मुतवजह थींदो आहे। इन करे औरतुनि खे घर खां ॿाहिरि निकिरंदे अहिड़ो अतुर या सेंट परफ्यूम न हणणु घुरिजे। हदीस में आहे त औरत जो अतुर अहिड़ो हुजे जंहिंखे रंग हुजे पर ख़ुशबू परे ताईं न पखिड़े, जीअं पाउडर वग़ैरह आहे। मर्द जो अतुर हुज़ूर अलैहि सलाम फरमायो त अहिड़ो हुजे जंहिंखे रंग न हुजे, यानी सिर्फ़ु पाणियठ हुजे पर ख़ुशबू परे ताईं पखिड़िजी वञे। अहिड़े अतुर परफ्यूम खां परहेज़ कजे जंहिंमें अल्कोहल या ॿी का नापाक शइ मिलियल हुजे। हदीस पाक आहे अय्युमा इमरातिन इस्तातरत फमरत आला कौमिन लियजिदू रिहहा फहिय ज़ानियह। बेहक़ी जी रिवायत कयल हदीस आहे त जेका औरत अतुर मखे माण्हुनि अॻियां लंघे त माण्हू उनजो वास वठनि त उहा औरत ज़ानियाणी आहे। अल्लाह ताला पंहिंजी पनाह में रखे। दोस्तों, हलूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी ॾांहुं। मोहतरम वकील अहमद पंवर जो ख़ूबसूरत आवाज़। भली घर दयाणी ऐं सुघड़ न्याणी जे मौज़ूअ ते पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। अचो त सरकार जी सना ॿुधूं।
छॾे कीन ॾिजां तर मचां तार जा छॾे कीन ॾिजां मूंखे तूं तार जा छॾे कीन ॾिजां मूंखे तूं तार जा साईं सॼेड़ो कजां सुहिणा सॼेड़ो कजां मां मदीने अचां मां मदीनो ॾिसां सुहिणा सॼेड़ो कजां साईं सॼेड़ो कजां यादि मूंखे कजां मुंहिंजी सामत जा सुहिणा यादि मूंखे कजां मुंहिंजी सामत जा साईं सॼेड़ो कजां सुहिणा सॼेड़ो कजां मां मदीने अचां मां मदीनो ॾिसां साईं सॼेड़ो कजां सुहिणा सॼेड़ो कजां कासिम दर दम जा दाहूं रोज़ कजां कासिम दर दम जा दाहूं रोज़ कजां साईं सॼेड़ो कजां तुंहिंजो रोज़ो ॾिसां सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। मोहतरम वकील अमन पंवर ताहिरी जे ख़ूबसूरत आवाज़ में सरकार जी सना ॿुधीसीं। दोस्तों प्रोग्राम आहे सईं राह जे सफ़र में अॼु पाण गॾु आहियूं। 18हों प्रोग्राम सईं राह जो। अॼोके हिन प्रोग्राम जो मौज़ू आहे भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी। भली घर धयाणी केरु आहे, भली ज़ाल केरु आहे ऐं सुघड़ न्याणी हुज़ूर कंहिंखे सॾियो आहे। इन हवाले सां बुज़ुर्गान दीन ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जा फ़रमान अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायां पियो। गॾोगॾु सिंध जे तमामु निराले सनाख़ा मोहतरम जनाब वकील अहमद पंवर ताहिरी साहिब जे ख़ूबसूरत आवाज़ में अव्हां खे मिठड़े महबूब जी मदाह बि ॿुधाईंदा पिया हलूं। यकीनन अव्हां जूं मोहबतूं चाहतूं मोहबत भरिया मैसेज सिक भरिया सनेहा बि आहिनि, पर असीं कोशिशि कंदा आहियूं त हदीस पाक ऐं कलाम इलाही जे इन फ़रमान जे विच में का अहिड़ी शइ हाइल न थिए। यकीनन इंशाअल्लाह आख़िर में अव्हां जूं मोहबतूं चाहतूं ऐं मोहबत भरिया मैसेज बि ज़रूरु शामिलु कंदासीं ऐं उन्हनि दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदासीं, थोरा मञींदासीं जन असांजे हिन सईं राह जे सफ़र में हम सफ़र बणिजी ऐं प्रोग्राम ॿुधो। दोस्तों, जा औरत मुड़ुस जे घर मां निकिरी हली वई बग़ैर इजाज़त जे त उन जी निमाज़ क़बूल नथी थिए जेसि ताईं वापसि अची मुड़ुस जे हथ में हथु ॾेई चवे त आउं हाज़ुर आहियां, जो दिलि चाहे मूंसां सुलूक कर, भली मूंखे सज़ा ॾे। ऐं गॾोगॾु जॾहिं औरतूं रस्ते ते हलनि त उन्हनि खे खपे त रस्ते जो किनारो ॾेई गर्दन झुकाए हलनि। मुंहिंजे आका फ़रमायो लईस लिन्निसाए सुर्रात तरीक़, औरतुनि जे लाइ रस्ते जो विच नाहे, यानी जॾहिं हलनि त रस्ते जे किनारे सां हलनि। मुंहिंजे आका जी ॿी हदीस पाक आहे, बेहक़ी शरीफ़ में बयानु थियल आहे त ला तुसाफ़िर इमरातन इल्ला मअ महरमिन वला यदखुलु अलैहा रजुलन इल्ला व मअहा मुहरमुन। मुंहिंजे आका फ़रमायो का बि औरत महरम खां सवाइ मुसाफ़िरी में न निकिरे ऐं कंहिं औरत वटि महरम मौजूदु न हुजे त को बि मर्द दाख़िल न थिए। औरतूं हज या उम्रे जे सफ़र ते परावन मर्दनि सां गॾु निकिरनि थियूं, इहो हरगिज़ जाइज़ नाहे। दोस्तों, तिबरानी जी रवायत कयल हदीस अव्हांखे ॿुधायां त इज़ा ख़रजतिल मरअतु
मिन बैत ज़ौजिहा लअनतहा लअनतहल मलाइकतु हत्ता तरजिअ औ ततूब। जॾहिं का औरत मुड़ुस जे घर खां ॿाहिरि निकिरे थी त वापसि मोटी अचण या तौबह करण ताईं मलाइक उन औरत ते लानत कंदा रहनि था। जी दोस्तों, भली घर दयाणी ऐं सुघड़ न्याणी जे मौज़ूअ ते अव्हां सां ॻाल्हि ॿोल करियां पियो त औरत लाइ मुस्तहब आहे त पंहिंजे हथनि खे नहनि खे मेहंदी लॻाए, जंहिंसां फ़र्क़ु मालूम थिए त औरत जो हथु आहे। अॼुकल्ह मर्दनि फैशन बनाए वरितो आहे त हथनि पेरनि खे मेहंदी लॻाइण जो ख़ासि एहतमाम कयो वेंदो आहे। हालांकि शरीयत मुताबिक़ मेहंदी औरत जे हथनि जी निशानी आहे। मर्द मेहंदी लॻाए त उहो उनखे औरत बणिजण जो शौक़ु आहे। ईअं सम्झो मर्द खे औरतुनि सां तशबीह करणु नाजाइज़ आहे। अॼुकल्ह मां ॾिसो त मेहंदी त पंहिंजी जाइ ते, पर ब्यूटी पार्लर अचण खां, फैशन अचण खां पोइ असीं पाण खे मोतबर सॾाइण लॻूं था। पर छा असां सुर्खी हणण खां मुड़िया आहियूं? असांजा नौजवान ख़ासि करे सुर्खीअ जो सिंगार, औरतुनि वारो सिंगार करण खां बि नथा मुड़नि। अल्लाह ताला शल हिदायत अता फ़रमाए। दोस्तों, हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रदी अल्लाह ताला अन्हा फ़रमायो त हिकु औरत को किताब ॾियण लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾांहुं हथु ड्रिगो कयो। पाण पंहिंजो हथु पाण ॾांहुं छिके वरिताऊं। उन औरत चयो त या रसूल अल्लाह, मूं किताब ॾियण लाइ हथु ड्रिगो कयो, तव्हां पंहिंजो हथु वापसि छिके वरितो, छा लाइ? पाण फ़रमायाऊं, कहिड़ी ख़बर त औरत जो हथु आहे या मर्द जो? अर्ज़ु कयईं, हथु त औरत जो आहे। पाण फ़रमायाऊं, लौ कुन्ति इम्रअतन लग़यरते अज़फ़ारक बिल हिन आहे। नसाई जी बयानु कयल हदीस आहे त जेकॾहिं तूं औरत आहीं त पंहिंजे नहनि हथनि खे मेहंदीअ जे रंग सां बदिले छॾ, यानी तुंहिंजा हथ मेहंदीअ रता छो न आहिनि। मालूम थियो त औरताणा असांजे भेण न्याणियुनि, माइरुनि ऐं भलियुनि ज़ालुनि, भली घर दयाणी ऐं सुघड़ न्याणी जो कमु आहे त हमेशह पंहिंजे हथनि खे मेहंदी लॻल रखे। हिकु औरत बीबी आयशा सिद्दीक़ा रदी अल्लाह अन्हा खां मेहंदीअ जे बारे में पुछो। फ़रमायाईं, औरत खे लॻाइण में को हर्ज न आहे, पर आउं नथी लॻायां जो मुंहिंजे महबूब खे मेहंदीअ जी बू न वणंदी आहे। दोस्तो, इन मां मालूम थियो त अव्हां उहो सिंगार कयो जंहिं सिंगार में अव्हां जो भाती, अव्हां जो घर धणी, अव्हां जो वर, अव्हां जो दिलबर राज़ी हुजे। दोस्तों, औरतूं हिक ॿिए जी उघड़ ॾिसण खे गुनाह न सम्झंदियूं आहिनि। कंहिं औरत जो वियम थींदो आहे त सभु औरतूं गॾिजी वेहंदियूं, ॿी औरत जी शर्मगाह खे ॾिसण ऐब न सम्झंदियूं। हालांकि ईअं करणु गुनाह हुआ। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त ॿार ॼमण वक़्तु दाई बि न वेहे। ॿार अल्लाह जे हुकुम सां ईंदो आहे, पराई उघड़ ॾिसणु ठीकु न आहे। ताजदार हरम सैयदुल अरब वल अजम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकु मर्द ॿिए मर्द जी उघड़ न ॾिसे, हिकु औरत ॿी औरत जी उघड़ न ॾिसे, हिकु मर्द ॿिए मर्द सां हिकु चादर में लपटी न वञे, हिकु औरत ॿी औरत सां हिकु कपिड़े में लपटी न वञे, हिकु औरत ॿी औरत सां मुबाशरत न करे। पोइ वरी इहा ॻाल्हि अचे मुड़ुस या ॿिए मर्द सां ईअं बयानु करे ॼण के उहो उनखे ॾिसी रहियो आहे। कॾहिं कॾहिं किन औरतुनि जी आदत हूंदी आहे त उहे घर जे अंदरि पंहिंजे साहेड़ियुनि, सरतियुनि, पंहिंजे उन्हनि पाड़े वारनि जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं अची घर में बयानु कंदियूं आहिनि जेके बयानु न करणु खपनि। यानी हिकु औरत ॿी औरत जे जिस्म ऐं उज़वनि खे न निहारे, वरी इहा वाखाण अची पंहिंजे मुड़ुस खे ॿुधाए त फ़िलाणी औरत हीअं आहे, हूअं आहे, इहो आहे बेपर्दगी आहे।
बुज़ुर्गनि फरमायो आहे त पंहिंजे घर जो कपिड़ो बि धारे मर्द खे न ॾेखारियो, न वरी धारे मर्द जो कपिड़ो पंहिंजे घर में आणियो। मालूम थियो त जॾहिं बि असांजा लटा कपिड़ा धोपजनि था त उहे कंहिं अहिड़ी दीवार, अहिड़ी भित ते न रखूं जो वाट वेंदे माण्हूअ जी उन्हनि औरतुनि जे कपिड़नि ते नज़र पवे। दोस्तों, हदीस पाक आहे, ला युबाशिरुर रजुलुर रजुल इल्ला वहुमा ज़ानियान वला तुबाशिरुल मरअतुल मरअत इल्ला वहुमा ज़ानियतान। तिबरानी औसत जी रवायत कल हदीस आहे त को मर्द ॿिए मर्द सां भाकुर चुमी न करे, जेको करे थो त उहे ॿई ज़ानी आहिनि। का औरत बि औरत सां भाकुर चुमी न करे, जेका करे थी त उहे ॿई ज़ानियाणियूं आहिनि। दोस्तो, ही कंहिं ज़माने जो किताब, कहीं दानिश्वर जो किताब अव्हांखे न, पर काइनात जे कारणी हुज़ूर जी हदीस पियो अव्हांखे ॿुधायां। छो त कॾहिं कॾहिं अहिड़ियूं हदीसूं रवायतूं हूंदियूं आहिनि, जेकॾहिं को मौलवी आलिम सगोरो मेंबर ते हिकिड़ी हदीस बयानु करे वरिती त जमायती उन जे लाइ ऋण ॿारे ॾींदा आहिनि त ई छा पियो करी। दोस्तो, ज़िंदगी जे हर मरहले में अल्लाह जे हबीब असांजी रहनुमाई कई आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे त इज़ा सल्लतिल मरअतु खम्सहा व हस्सनत फरजहा व अताअत बअलहा दखलत मिन अय्यि अबवाबिल जन्नति शाअत। सही इब्न हिब्बान जी रवायत कयल हदीस आहे त जंहिं औरत 5 नमाज़ूं पढ़ियाई, पंहिंजे शर्मगाह जी ज़ना खां हिफ़ाज़त कयाई, पंहिंजे मुड़ुस जी फर्मा बरदारी कयाई, उन लाइ जन्नत जा सभु दरवाज़ा खुली वञनि था, जंहिं दरवाज़े मां चाहे जन्नत में दाख़िल थिए। सुभान अल्लाह। दोस्तो, औरत जेतिरो पाण खे लिकाए ओतिरो वधीक बहितर आहे। निमाज़ जेका अल्लाह जी इबादत आहे, औरत खे उहा बि घर जी कुंड में लिकी पढ़ण में वधीक अजुर ऐं सवाब आहे। दोस्तों, प्रोग्राम सईं राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। अरिड़हों प्रोग्राम भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी। अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे। गॾोगॾु अव्हांखे सिंध जे निराले सना खां मोहतरम जनाब वकील अहमद पंवर ताहिरी जे आवाज़ में सरकार जी सना ॿुधायूं पिया। अचो त हिन वक़्तु आका जी सना ख़्वानी ॾांहुं हलूं। अची अंगण के उजार मुते कुर्ब करे आ, सजड़ा सुनी सरदार मुते कुर्ब करे आ, अची अंगण के उजार मुते कुर्ब करे आ, अची अंगण के उजार मुते कुर्ब करे आ। मु गरीब पंहिंजो घरड़ो तुंहिंजे लाइ सजायो, मु गरीब पंहिंजो घरड़ो तुंहिंजे लाइ सजायो, तुंहिंजे लाइ सजायो, लहु सजण सिखो सार मुते कुर्ब करे आ, लहु सजण सिखो सार मुते कुर्ब करे आ, अची अंगण के उजार मुते कुर्ब करे आ, सजड़ा सुनी सरदार मुते कुर्ब करे आ, अची अंगण के उजार मुते कुर्ब करे आ, अची अंगण के उजार मुते कुर्ब करे आ। दुख दूर सभई हाण मुंहिंजा साईं करे वञ, दुख दूर सभई हाण मुंहिंजा साईं करे वञ, मुंहिंजा साईं करे वञ, थे चैन को करार मुते कुर्ब करे वो, थे चैन को करार मुते कुर्ब करे आ, अची अंगण के उजार मुते कुर्ब करे आ, सजड़ा सुनी सरदार मुते कुर्ब करे आ, अची अंगण के उजार मुते कुर्ब करे आ। वरहन खां आहे आस तुंहिंजे कदम चुमण जी, तुंहिंजे कदम चुमण जी, तुंहिंजे कदम चुमण जी, कर बेड़ा अची पार मुते कुर्ब करे वो, कर बेड़ा अची पार मुते कुर्ब करे आ, अची अंगण के उजार मुते कुर्ब करे आ,
सजड़ा सुनी सरदार मुते कुर्ब करे अची अंगण के उजार मुते कुर्ब करे थिए भाग भलो मुंहिंजो तुंहिंजे अचण सां पिरी थे भाग भलो मुंहिंजो तुंहिंजे अचण सां पिरी तुंहिंजे अचण सां पिरी कया दरड़ ते दीदार मुते कुर्ब करे वो कया डोकरीअ में दीदार मुते कुर्ब करे अची अंगण के उजार मुते कुर्ब करे अची अंगण के उजार मुते कुर्ब करे ही फैज़ जूणे जो आहे अज़ल खां गुलाम आहे अज़ल खां गुलाम आहे अज़ल खां गुलाम ही फैज़ जूणे जो आहे अज़ल खां गुलाम आहे अज़ल खां गुलाम आहे अज़ल खां गुलाम सुन मुंहिंजी का पुकार मुते कुर्ब करे अची अंगण के उजार मुते कुर्ब करे अची अंगण के उजार मुते कुर्ब करे सुबहान अल्लाह। मोहतरम फैज़ जूणे जी ख़ूबसूरत काफ़ी अमां असांजे सुठे सुरीले सना खां मोहतरम जनाब वकील अमन पंवर ताहिरी जे आवाज़ में ॿुधी। दोस्तों प्रोग्राम सईं राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 18हों प्रोग्राम आहे सईं राह जो। भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी जे मौज़ूअ ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया। गॾोगॾु असांजे सिंध जे सुरीले सना खां मोहतरम वकील अहमद पंवर ताहिरी साहब जे आवाज़ में ख़ूबसूरत नातूं मदाहूं ऐं काफ़ियूं बि ॿुधूं पिया। हदीस पाक आहे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात ॿुधायो। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा मोमिननि जी माउ फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं औरत हुजरे में निमाज़ पढ़ण जे बजाए नंढड़े घर में पढ़े त भलो अंगण में निमाज़ पढ़ण जे बदिरां हुजरे में पढ़े त बहितर आहे। मस्जिद में निमाज़ पढ़ण जे बदिरां घर में पढ़े त बहितर आहे। कॾहिं कॾहिं असां जूं भेणूं मारूं न्याणियूं इसरार कंदियूं आहिनि त मर्द जुमे जी नमाज़ मस्जिद में वञी पढ़नि थियूं ऐं असांखे नथा वठी वञनि, छो त अॼुकल्ह शहरनि में आम इहो इंतज़ाम औरतुनि जो कयो वियो आहे। पर रहमत वारे हबीब ऐं तव्हां जी घरवारी कुंवार अम्मा आयशा सिद्दीक़ा अव्हां मोमिननि जी माउ असांखे रस्तो ॿुधायो त उहा औरत घर में जेको निमाज़ पढ़े थी उन खे जमायत जो बि सवाबु मिले थो त गॾोगॾु मस्जिद में अचण जो बि न अचण जे बावजूदु उन खे सवाबु मिले थो। उन जो तरीक़ो जुदा ज़रूरु आहे पर अल्लाह ताला उन सवाब खां उन खे महरूम न रखियो आहे। दोस्तों औरतुनि जो फैशन थी वियो आहे त या त मथो उघाड़ो रखंदियूं आहिनि पर जे रओ गंदी पाईंदियूं त बि अहिड़ो सनो हूंदो जंहिंमां वार बि नज़र ईंदा आहिनि। हालांकि औरत जा वार बि उघड़ आहिनि। हारून रशीद जी ज़ाल हज़रत बीबी ज़ुबैदा बेगम खे ॿानही वारनि खे फणी पई ॾिए। ओचितो कंहिं ग़ुलाम जी नज़र वारनि ते पइजी वई त उहे वार कूड़ाए छॾियईं। जन वारनि खे धारे मर्द ॾिठो। हदीस पाक आहे निसाउन आरियातुन कासियातुन माइलातुन मुतमीलातुन ला यदखुलनल जन्नत वला यजिदन रिहहा वरीहुहा तूजद मिम मैसरतिन खम्समियत आम। बेहकी जी रवायत कल हदीस आहे दोस्तों त उहे औरतूं जे कपिड़नि जे बावजूदु उघाड़ियूं आहिनि, यानी सन्हे कपिड़नि सबबि मर्दनि खे पाण ॾे मुतवजह कंदड़, मर्दनि ॾांहुं मुतवजह थींदड़ उहे जन्नत में दाख़िल त न थींदियूं पर उन्हनि खे जन्नत जी सुरहाण बि नसीब न थींदी। हालांकि जन्नत जी ख़ुशबू 500 सालनि जे मुफ़ासिले ते ईंदी।
अल्लाह ताला पंहिंजी पनाह में रखे असांजे माइरुनि भेनरुनि नियाणियुनि जे लॼ लोहीअ जी हिफ़ाज़त फ़रमाए। अम्मा आयशा सिद्दीक़ा मां ख़ातून जन्नत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तो, रवायत है त ला यजिबु अलल मरअति ख़िदमतुन ख़ारिजल बैति क ख़िदमतिल ग़रसि अम्मा ख़िदमतुन फ़िल बैति कल इज्नि वत्तबख़ि वल कनसि फ़ज़ालिक बिहस्बि इक़दारिन निसाए। घर खां ॿाहिरि जो कमु जेको आहे उहो औरत ते लाज़िम न आहे। जीअं पोख जो कमु आहे, अॼु असांजा ॿहिराड़ीअ जा मर्द उन्हनि नियाणियुनि खे, असांजे माइरुनि खे, पीर सन औरतुनि खे बि पोख जो कमु कराइनि था। मुंहिंजे आका फ़रमायो त पोख जो कमु उन्हनि ते लाज़िम न आहे, पर घर जो कमु जीअं अटो ॻोहिणु, मानी पचाइणु, सफ़ाई करणु, इहो कमु बि पंहिंजे हाल आहर कंदी। औरतुनि खां ॿनी ॿारे पोखराह जो कमु वठणु दुरुस्त न आहे। के माण्हू घणियूं शादियूं कनि इन लाइ था त कमकार लाइ माण्हू वधीक थी पवनि, वंगार कजे। पोइ माल जो गाह कमंद जी दड़ बि औरतुनि खां कराइनि, मेल बि परे खां पाणी बि औरतूं भरे अचनि थियूं। इहो सरासर ज़ुल्म आहे, ग़लति अमल आहे। दोस्तों, औरतूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयूं, अर्ज़ु कयूं, या रसूलल्लाह, जिहाद जे सबबा मर्द औरतुनि खां सवाब में वधी विया। असांखे अहिड़ो को कमु ॿुधायो जंहिंसां असांखे बि जिहाद जो सवाब मिले। मुंहिंजे आका फ़रमायो, फ़क़ाल मिन्हतुन इहदा कुन्न फ़ी बैतिहा तुदरिक बिही अमलल मुजाहिद फ़ी सबीलिल्लाह। पाण फ़रमायूं, तव्हां जेको कमकार घर जो कयो थियूं उन सां तव्हांखे मुजाहिद फ़ी सबीलिल्लाह जो सवाब मिले थो। लटा धोइणु, कपिड़ा धोइणु, ॿारनि खे तयारु करणु, मुड़ुस जी ख़िदमत करणु, ॿुहारी ॾियणु, पोचो ॾियणु, घर जो जेको बि कमकार आहे। दोस्तो, ॾिसो केॾी नेमत आहे असांखे आका ॿुधाई आहे, रहमत वारे हबीब ॿुधाई आहे। ऐं असांजा वॾा माण्हू छा कंदा, उन्हनि जूं घर वारियूं सॼो ॾींहुं निंड कंदियूं, उथंदियूं त वरी मुख़्तलिफ़ शुगुलनि में, इंटरनेट, मोबाइल जे आज़ार, टेलीविज़न, ॿियनि मरहलनि में घर जे कमकार लाइ नौकरियाणियूं, घर धयाणियूं रखनि था। छा मुंहिंजे आका काइनात जे सरदार, ॿिन्ही जहाननि जे सरदार खां हाणोकनि सरदारनि जूं नियाणियूं वधीक आहिनि शान में, मान में, इज़त में, आबरू में? दोस्तो, ॾिठो वञे त घर जो कमु औरतुनि खे ई करणु खपे। सैयद काइनात जी नियाणी, जन्नत जी मालिकियाणी सैयदा फ़ातिमा तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा पंहिंजे घर जो कमु पाण कंदी हुई। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा फ़रमायो त हिकु ॾींहुं फ़ातिमत ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा घर जे कम जी शिकायत कई। जंड पीहण सबबि संदसि हथ फाटी पिया, लिफूं पइजी वियूं। मूं चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वञ, खेनि अर्ज़ु कर त नौकरियाणी या ग़ुलाम का बानी अता कनि जेका घर में कमु करे। फ़ातिमत ज़हरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वई, पर मुलाक़ात न थी। जॾहिं पाण आया त खेनि फ़ातिमा जे अचण जी ख़बर ॾिनी वई। ॿुधायो वियो त या रसूलल्लाह, अव्हां जी नियाणी आई हुई, पाण असांजे घर आया। हज़रत अली साईं फ़रमाइनि था त हुज़ूर जॾहिं ॿुधो त संदन नियाणी घर आई हुई त पाण रहमत वारा हबीब कदम भरे मूं अलीअ जे यानी फ़ातिमा जे घर हली आया। असां उन वक़्तु बिस्तरे ते सुतल हुआसीं। असांजे मथां हिकु चादर हुई, डिघी करे मथां विझूं पिया त पासा ज़ाहिर थी पवनि पिया, वेकर में विझूं पिया त मुंहुं या मथो ज़ाहिर थी पवे पियो। चादर एतिरी नंढी हुई जो पूरो बदन बि उन में ढकिजी न पिए सघियो। दोस्तो, काइनात जे सरदार जो घर निहारियो, काइनात जे सरदार जी नियाणी निहारियो। ऐं इमामुल अंबिया जंहिंखे इमामत ॾिनी, उहो इमामनि जो इमाम मौला अली निहारियो। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब आया
ऐं पाण फरमायो ये फ़ातिमा तूं मूं वटि आई हुईं को कमकार हुयो छा? मूं अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ातिमा ज़हरा चंड पीहण सबबि हथनि में छाला पवण जी शिकायत कई। हाणे हज़रत अली साईं ॿुधाइनि था त मूं हुज़ूर खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा महबूब, मुंहिंजी कुंवार, मुंहिंजी घरवारी हसनैन करीमैन जी अम्मा अव्हां जी न्याणी हथनि में लिफूं पवण जी शिकायत कई घर जे कमकार जे करे। मूंखे अव्हां जी ख़िदमत में मोकिलियो हो त ग़ुलाम अता फ़रमायो। पाण फ़रमायूं तव्हांखे अहिड़ो कमु ॿुधायां जेको अव्हां लाइ ख़ादिम खां वधीक आहे। दोस्तो, जे आका बानी ॾियनि हा, ग़ुलाम ॾियनि हा त ॾेई पे सघिया। 1,24,000 सहाबी ग़ुलाम हा ऐं हुकुम जी आई देरि हुई, सिर्फ़ु लफ़्ज़ कढण जी देरि हुई। पर ॾिसो मुंहिंजे रहमत वारे हबीब खे, हुज़ूर जी तइलीम खे, त छा तइलीम आहे। मुंहिंजे आका फ़रमायो जॾहिं तव्हां सुम्हण जो इरादो कयो त 33 भेरा सुभान अल्लाह, 33 भेरा अल्हम्दुलिल्लाह ऐं 34 भेरा अल्लाहु अकबर पढ़ंदा कयो। दोस्तों, सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। अरिड़हों प्रोग्राम, मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी। सना खां वकील अहमद पंवर ताहिरी जे ख़ूबसूरत आलापन ऐं आवाज़ सां अव्हां जे दिलि ऐं दिमाग़ खे मुअत्तर कयूं पिया। अचो त हिन वक़्तु सना ख़्वानी ॾांहुं हलूं ऐं जनाब वकील अहमद पंवर साहब जे आवाज़ में ख़ूबसूरत मदाह ॿुधूं।
सुबहान अल्लाह वहवा जो वणियो मदनी मदीनो हाजी काज़िम करमी जी ख़ूबसूरत शायरी। दोस्तों सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 18हों प्रोग्राम आहे जंहिंजो मौज़ू आहे भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी। सना खां मोहतरम वकील अहमद ताहिरी साहब जे ख़ूबसूरत बहितरीन अंदाज़ ऐं आवाज़ खे बि पाण शामिल कंदा पिया हलूं। दोस्तों असांजा मुर्शिद मुरब्बी हज़रत क़िबला महबूब सजन साईं दामत बरकातुहुल आलिया दौरे जदीद जा मुजद्दिद कामिल अकमल वली फरमाईंदा आहिनि त पंहिंजे न्याणियुनि खे तइलीम ॾियारियो, न्याणियुनि खे पढ़ायो। हूअं बि ॾिठो वञे त अल्लाह जो क़ुरान सिखणु, दीन जा अहकाम सिखणु, हलाल हराम जाइज़ नाजाइज़ जा मसइला सिखणु जीअं मर्दनि खे लाज़िम आहे तीअं औरतुनि खे दीन जा मसइला सिखणु लाज़िम आहिनि। हैज़ नफ़ास हलाल हराम खां आगाह थियणु औरतुनि जे मथां बि लाज़िम आहे। उन करे जेकॾहिं का औरत कंहिं आलिम सालेह खां बापर्दा वञी दीन जा मसइला सिखे, तइलीम पढ़े ऐं पुछे त तइलीम ज़रूरी आहे। सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि औरतूं बि दीन जा मसइला सिखणु ईंदियूं हुयूं, पाण उन्हनि खे बैयत बि कंदा हुआ। पर दोस्तो अॼु जे पीरनि वांगुरु न हो, पाण मुसाफ़ो न कंदा हुआ। जीअं असांजा मुर्शिद मुरब्बी महबूब सजन साईं जन औरतुनि खे बि ज़िक्र जी तलक़ीन कनि था, ज़िक्र ॾियनि था, पर औरतुनि सां मुसाफ़ो नथा कनि। ऐं ही उहो ई तरीक़ो आहे, उहो ई अमल आहे जेको मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जो अमल हूंदो हो। हदीस पाक आहे सुनल कुबरा नसाई जे अंदरि त इन्नी ला उसाफ़िहुन निसा आहे, फरमायूं मां औरतुनि सां मुसाफ़ो न कंदो आहियां। अन आयशत क़ालत ला वल्लाहि मा मसत यद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यद इम्रअतिन क़त्तु ग़ैर अन्नहु युबायिउहुन्न बिल कलाम। सुनल कुबरा नसाई जी हदीस आहे। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमायो त कॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथ सां कंहिं औरत जे हथ खे न छुयो। जॾहिं कंहिं औरत खे बैयत कंदा हुआ त ज़ुबानी तरह कंदा हुआ। मालूम थियो त कंहिं मुर्शिद खे जाइज़ नाहे जो कंहिं मुरीदियाणी जे हथ में हथु ॾिए। अगरि नसीहत वाइज़ औरतुनि में कजे त बि बापर्दा हुजे ऐं औरतुनि में दीनी मजलिस करणु सुन्नत नबवी आहे। दोस्तों हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत कई त हिकु औरत सोणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, असां औरतूं तव्हांजी हर मजलिस में मर्दनि सां गॾु शरीक नथियूं थी सघूं। असां लाइ को ॾींहुं मुक़ररु फरमायो जिते अची असीं अव्हांजी नसीहत ॿुधूं। पाण फरमायूं त फ़िलाणे वक़्तु फ़िलाणे घर में तव्हांखे नसीहत कबी। पोइ उन जाइ ते औरतूं जमा थियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन उन्हनि वटि आया ऐं उते जेके नसीहत कयाऊं ऐं उन मां हीअ बि हुई त जंहिं औरत जा 3 ॿार मरी वञनि उन्हनि ते सवाब जी नीयत करे सब्र करे ऐं रब खां उन्हनि जो अजुर तलब करे त उहा औरत जन्नत में दाख़िल थींदी। हिकु औरत चयो त साईं 2 ॿार। पाण फरमायूं त 2 ॿार दुनिया तां मरी वञनि ऐं उहा माउ ॼणींदड़ उहा औरत उन्हीअ ते सब्र करे अल्लाह जो शुक्र करे त रब उन खे बि जन्नत अता फरमाईंदो। दोस्तों हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमायो त हिकु भेरे रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां गॾु ईद अदा कयमि। पहिरियों ई पाण ईद नमाज़ पढ़ियाऊं, पोइ ख़ुतबो ॾिनाऊं। पाण ॾिठाऊं त घणी जमायत सबबु पोयां औरतुनि संदन ख़ुतबो न ॿुधो। पोइ पाण करीम औरतुनि वटि आया, उन्हनि खे वाइज़ फरमायाऊं ऐं उन्हनि खे नसीहत फरमायाऊं ऐं उन्हनि खे सदक़े करण जो अमर फरमायाऊं। हुज़ूर सां गॾु बिलाल हुयो जंहिं कपिड़ो खोलियो त का औरत सोन जूं वालियूं मंडी
जी दोस्तो, त हुज़ूर सां गॾु अर्ज़ु पे कयुमि त हज़रत बिलाल हो जंहिं कपिड़ो खोलियो त का औरत सोन जूं वालियूं, मुंडी ऐं का ॿी शइ उहा उछलाए हुज़ूर खे ॾियणु लॻी। फितरी तरह ज़ालूं इंतिहा पसंदि आहिनि। अगरि उन्हनि खे नेकीअ जे रस्ते में छॾियो त मर्दनि खां अॻिराई करे वेंदियूं। अगरि बुराई ॾांहुं लाड़ो रखियाऊं त बि मर्दनि खां गोए खणी वेंदियूं आहिनि। इन करे औरतुनि खे नेकीअ जी राह जी तइलीम तरबियत ॾियणु ज़रूरी आहे। दोस्तो, अवां ॾिठो आहे त मौत फ़ौत हर इंसान ते अचिणो आहे। औरतुनि जी आदत आहे त कंहिं अज़ीज़ जे मरण ते पार कढंदियूं आहिनि, पिटका करे रोअंदियूं आहिनि। ईअं हरगिज़ जाइज़ न आहे, बल्कि सबुरु करणु खपे। बिना दांह करण जे अखियुनि मां लुड़क वहनि त उन्हीअ ते को बि गुनाह न आहे। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पार कढणु जाहिलियत जो कमु आहे। जेकॾहिं पारनि कढण वारी औरत बिना तौबह जे मरी वई त उनखे अल्लाह ताला जहन्नम जी बाहि जा कपिड़ा ढकाईंदो ऐं बाहि जे ॼिभुनि जी ज़िरह पाराईंदो। अल्लाह ताला पंहिंजी पनाह में रखे। दोस्तो, हुज़ूर फरमायो अल मय्यत युअज़्ज़िबु बिमा नीह अलैहि। मैयत ते रोअण, पार कढण सां मैयत खे अज़ाब कयो वञे थो। यानी दाहूं करणु, इलाहूं करणु, हू तव्हांजो छा खणी वियो आहे। मुंहिंजे आका फरमायो त अहिड़े क़िस्म जा पार कढणु उन अज़ाब तकलीफ़ में मुब्तला करण जे बराबरि आहे गुज़ारे वियल उन फ़र्द शख़्स खे। जी दोस्तो, यकीनन पाण उते पहुता आहियूं जिते पाण मोकिलाणी कंदा आहियूं। अॼो मौज़ू एतिरो त तवील आहे, एतिरो त वॾो ऐं गहरो आहे जो खुटण जो न आहे, पर बाक़ी चंद हदीसूं चाहींदासीं त प्रोग्राम खे मुकमल कजे, जामे कजे, वरी या हयाती मौक़ो मिले अलाए न। दोस्तो, हया अल्लाह जी नेमत आहे। हया औरत जो सिंगार आहे। हया आहे त सभु कुझु आहे, हया न आहे त कुझु बि न आहे। मुंहिंजे आका फरमायो त इज़ा लम तस्तहयी फस्न मा शित। जेकॾहिं तोमें हया न आहे त तोखे जीअं वणे तीअं कर। हुज़ूर फरमायो अल हयाउ मिनल ईमान वल ईमान फिल जन्नत वल बज़ाउ मिनल जफ़ाए वल जफ़ाउ फिन्नार। बेहक़ी जी रिवायत कल हदीस आहे त हयाउ ईमान खां आहे, ईमान जन्नत में वेंदो आहे। फ़हाशी जफ़ा खां आहे ऐं जफ़ा जहन्नम में वेंदी आहे। दोस्तो, मां ॾिठो आहे त असांजी माउ पंहिंजे बचड़नि खे खीरु पीआरींदी आहे, थञ ॾींदी आहे। औरत खे जेको थञ जो खीरु हूंदो आहे उहो मुड़ुस जी अमानत आहे। मुड़ुस जी मोकल खां सवाइ कंहिं ॿिए ॿार खे खीरु न पीआरे। छा लाइ त जंहिं ॿार खे खीरु पीआरींदी उहो बि हिन औरत जो ई रज़ाई औलाद लिखियो वेंदो। हदीस पाक आहे यहरुमु मिनर रिदाअत मा युहरुमु मिनल विलाद। खीरु पीआरण जे सबबु उहा शइ हराम थी वञे थी जा नसब जे सबबु हराम आहे। मिसाल, असलम ऐं अकरम पाण में दोस्त आहिनि। हर कंहिं जी ज़ात ॿी आहे, पर अकरम जे पुट असलम जी ज़ाल जी थञ पीती त अकरम ऐं असलम जा उहे ॿार पाण में भाउ भेण थी वेंदा। हाणे जीअं सॻे भाउ भेण जो निकाह नाजाइज़ आहे, तीअं रज़ाई थञ शरीक भाउ भेण जो बि पाण में निकाह नाजाइज़ आहे। औरतुनि जी आदत हूंदी त जंहिं कंहिं ॿार खे थञ पीआरे छॾींदियूं आहिनि, पोइ ॿार वॾा थी वेंदा ऐं बेख़बरी में उन्हनि जो हिक ॿिए सां निकाह थी वेंदो आहे। पोइ ख़बर पवंदी आहे त जिन खे ज़ाल मुड़ुस बनायो वियो आहे से त पाण में थञ शरीक भाउ भेण हुआ। दोस्तो, अहिड़ा तमामु घणा वाक़िया ॾिसण ऐं ॿुधण में आया आहिनि। हिकु वाक़ियो हाणे ॿुधोसीं त थन शरीक भाउ भेण जी पाण में शादी थी वई, 4 ॿार बि पैदा थी विया,
पोइ ॻाल्हि खुली त ज़ाल मुड़ुस त पाण में भाउ भेण हुआ। इहो केॾो वॾो ज़ुल्म आहे। औरत खे खपे त पराए ॿार खे हरगिज़ थञ न प्यारे। अगरि प्यारे त मुड़ुस खां इजाज़त तलब करे, जीअं ॻाल्हि लिकल न रहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जन मेराज वारी राति हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं हुयूं जेके सख़्तु अज़ाब में हुयूं। चयो वियो त ही उहे औरतूं आहिनि जेके परावनि ॿारनि खे मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ खीर पीआरींदियूं हुयूं। हज़रत अक़बा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मूं हिकु औरत सां शादी कई। हिकु कारे रंग जी औरत आई। उन चयो त मूं तव्हां ॿिन्ही खे खीर पीआरियो आहे। पोयां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयुसि। अर्ज़ु कयुमि त मूं फ़लाणी औरत सां शादी कई आहे। हिकु कारे रंग जी औरत आई। उहा चवे थी त मूं तव्हां ॿिन्ही खे थञ पीआरी आहे। हालांकि इहा कूड़ थी हणे। पाण करीमन मूंखां मुंहुं फेराए छॾियो। वरी आउं संदसि चहिरे जे साम्हूं आयुसि। अर्ज़ु कयुमि त इहा कूड़ थी हणे। पाण फरमायूं तूं कीअं थो चवीं? जॾहिं उहा चवे थी त मूं तव्हां ॿिन्ही खे थञ पीआरी आहे, उन ज़ाल खे छॾे ॾे। दोस्तो, हिन हदीस मां मालूम थियो त जेकॾहिं हिकु औरत बि शाहिद हुजे त बि रज़ात जे सबूत लाइ उन जी शाहिदी काफ़ी आहे। यानी उहा औरत चवे त मूं हिन खे खीर पीआरियो आहे। इन मामले में हूअं त ॿ औरतूं हिकु शाहिद जे बराबरि आहिनि, पर इन मामले में हिकु औरत जी गवाही मुंहिंजे आका रहमत वारे हबीब काफ़ी बनाई आहे। दोस्तों, प्रोग्राम सईं राह जो 18हों सफ़र आहे। 18हों प्रोग्राम आहे जंहिंजो मौज़ू भली घर धयाणी ऐं सुघड़ न्याणी जनाब वकील अहमद पंवर ताहिरी जे ख़ूबसूरत आलाप खे अव्हां जे साम्हूं शामिल कयूं ऐं उन खां पोइ वरी ॿी विख वधायूं था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। दोस्तों, यकीनन इन
ख़ैरात वारे आलापन मोहतरम वकील अहमद जे आलापन यकीनन उन ईमान वारी दिल खां अखियुनि मां लुड़क ज़रूर वहाया हूंदा। शाल रब करीम असां वहाँ सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए, असांजे सीननि में पंहिंजे महबूब जी मुहब्बत क़ाइम ऐं दाइम फ़रमाए। मां थोराईतो आहियां हुननि दोस्तनि पिरी प्यारनि जो जेके अॼोके हिन प्रोग्राम में शामिल रहिया सईं राह जे सफ़र में। सभ खां पहिरीं मोहतरम शमसदीन सोलंगी साहब असांजे हिन प्रोग्राम में शामिल रहिया। पाण यकीनन मेहड़ खां आयास कॉलोनी मेहड़ खां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल रहिया। वॾियूं महिरबानियूं रेडियो लिसनर क्लब झोल जी पूरी टीम आहे दोस्तो, जिन में मीर अकरम टालपुर ऐं हुनजी पूरी टीम आहे, उहे असां सां गॾु रहिया। जोखियो नईम असांजो बाज़ौक़ रोज़ जो लिसनर जेको पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए असांजे हिन सॼे सफ़र में शुरू खां चइबो आहे त कुल्होड़ जे त तोड़ निभाइजे, उन कुल्होड़ जी तोड़ निभाईंदड़नि में हीअ असांजो बाज़ौक़ लिसनर आहे जेको गॾु हूंदो आहे। हाफ़िज़ ग़ुलाम सरवर पंवर साहब, ज़ुल्फ़कार अली नोहाणी साहब, मोहम्मद इसहाक़ लाशारी साहब, फैज़ मोहम्मद लाशारी दादू खां पाण सां गॾु रहिया। मोहतरम अख्तर अली अख्तर ताहिरी दोस्तो, ही जेका महिनत आहे अवां ताईं पहुचायूं पिया, इन में असांजे मोहतरम दोस्त अख्तर अली ख़ासि अली ताहिरी जो तमामु वॾो किरदारु आहे, उनजूं महिनतूं ऐं मुहबतूं शामिल आहिनि। अल्लाह करीम खेनि अजर अता फ़रमाए। हाफ़िज़ अब्दुल मालिक चन्ना साहब ऐं अॼोके हिन प्रोग्राम जो मुख्य सनाख़ा मोहतरम जनाब वकील अहमद पंवर साहब बि वक़्तन फ़वक़्तन वक़फ़े वक़फ़े सां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। मोहतरम अब्दुल हफ़ीज़ बेजाराणी साहब असांजो दीनी स्कॉलर जेकबाबाद खां पाण सां गॾु रहियो। ज़का महेसर साहब मीर सारियो सऊदी अरब खां गॾु रहियो ऐं उन सां गॾोगॾु ताहिरी नज़ीर हुसैन जलबाणी, मीर रखियल बुरड़ो साहब, आबिद अज़ीज़ ही दोस्त बि दोस्तो असांजो बाज़ौक़ लिसनर आहे जेको रोज़ जे मामूल जा प्रोग्राम में शामिल रहंदो आहे। आबिद अज़ीज़ वॾी महिरबानी, जज़ाकल्ला। मोहतरम सोराब गोपांग रेडियो पाकिस्तान लाड़काणे जो तमामु निरालो पेशकार, प्रोड्यूसर, मेज़बान, बहितरीन अनाउंसर पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम एजाज़ अली दोस्त लाशारी, आजिज़ अली दोस्त लाशारी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। आजिज़ अली दोस्त सां गॾु असांजी मोहतरमा भेण सिंधु सिंधी अल्लाह ताला खेनि इज़्ज़त आबरू रिस्क रोज़ी माल मिल्कियत लज लोईअ जी हिफ़ाज़त अमुन पनाह में रखे। अल्लाह करीम खेनि दर्जात बुलंद बाला फ़रमाए। हीअ दी असांजे महबूबनि मुर्शिदनि करीमनि जी दीवानी मस्तानी परवानी आहे, जंहिं पंहिंजे मुर्शिदनि जे पैगाम खे हर पल आम करण में सोशल मीडिया ते तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे। अल्लाह ताला खेनि दर्जात बुलंद बाला फ़रमाए। मोहतरम नवीद अहमद लाशारी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। बशीर अहमद मोंद्रा बलोचिस्तान खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। मोहम्मद उस्मान साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। मंठार मल्लाह हाफ़िज़ तुफ़ेल अहमद नेमती पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। वफ़ा यासीन आराई पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। उन सां गॾोगॾु अवां सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं। ज़ाहिद हुसैन अॼु प्रोग्राम में आया, थोरी देरि सां, देरि आयद पर दुरुस्त आयद, वॾी महिरबानी। ज़ाहिद हुसैन अवां जामशरे सोसाइटी खां रोज़ानो असांजे प्रोग्राम में शामिल हूंदा आहियो। मुफ़्ती गौस बख़्श जामड़ो साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल थियो, खेनि महिरबानियूं। रब नवाज़ खोसो ताहिरी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो, वॾी महिरबानी। हाफ़िज़ ख़ुदा बख़्श रिज़वी दोस्तो ही असांजो लिसनर आहे जेको असांजे हिन प्रोग्राम में शामिल थींदो आहे। सईं राह जे सफ़र में मोहब्बत भरियो मैसेज शामिल कंदो हलांसि। लिखियाईं त अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातहू, क्या हाल है साईं आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहब, माशाअल्लाह वाह वाह जो मदीनो ज़बरदस्त प्रोग्राम चल रहा है साईं, जज़ाकल्ला। हाफ़िज़ खुदा बख्श रिज़वी साहब, जज़ाकल्ला, वॾी महिरबानी। रियास मल्लाह कुर्बान अली खोसो पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। शफ़ी मोहम्मद शाद असांजो तमामु निरालो शाइर, बरक़ शाइर, बहितरीन शाइर, बहितरीन आशिक़ रसूल शाइर, सनागो शाइर पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मां खेनि भली कार चवां, जज़ाकल्ला, वॾी महिरबानी। लख लाइक किरोड़ कुर्ब अवां जूं मोहबतूं चाहतूं। ऐं उन सां गॾोगॾु हाफ़िज़ सूफ़ी सोबदार हुसैनी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। दोस्तो, इन्हीअ ते सईं राह जे अरिड़हें सफ़र जी पुॼाणी थिए थी। अॼोके प्रोग्राम जो मौज़ू हुयो भली घर दयाणी ऐं सुघड़ न्याणी। मूंखे उमेदु आहे त मुंहिंजा ही आजिज़ाना अल्फाज़ अव्हां जे समाअतुनि ताईं अव्हां खे पसंदि अचनि त अव्हां बि ख़ुदा जी रज़ा वास्ते इन प्रोग्राम खे शेयर कयो, ॿियनि दोस्तनि ताईं
असांजे माइरुनि भेनरुनि न्याणियुनि ताईं माण्हुनि ताईं पहुचाइणु अव्हांजो कमु आहे। अलाह जो कलाम ख़ुदा जे हबीब ॾांहुं आयो, अलाह जे हबीब माण्हुनि ताईं पहुचायो, पोइ ज़रूरी नाहे अलाह जंहिंखे हिदायत ॾींदो आहे उनखे हिदायत मिलंदी आहे। असीं पंहिंजो कमु कयूं, पंहिंजे हिसे जो कमु कयूं, यकीनन असांखे अल्लाह ताला ख़ाली न छॾींदो, झोलियूं भरे छॾींदो। इन दुआ सां त अल्लाह करीम असां जी इज़्ज़त आबरू रिस्क रोज़ी माल मिल्कियत दीन ईमान में वाधारो फ़रमाए। अल्लाह करीम असां जा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं दर्द दफ़े फ़रमाए। अल्लाह करीम असां खे ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, पंहिंजो पंहिंजनि बचड़नि जो अहलो अयाल जो घर भातियुनि जो ओड़े पाड़े जो ऐं हा उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जंहिंजो ख़्यालु रखण वारो को बि नाहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह निगहबान, जाॾे पैर ताॾे ख़ैर।